वेलकम बैक नाज़रीन। आगा के के पीर जो गोठ वेझो गोठ फतेला घुमरो में संगावती तकरार तां हथियारबंदन की फायरिंग में नौजवान क़तल थी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, हथियारबंदन गोलियूं हणी अली बख्श घुमरो के क़तल करे छॾियो आहे, जॾहिं त इम्तियाज़ घुमरो ज़ख़्मी आहे। ज़ख़्मी खे इस्पताल आंदो वियो आहे। पीर जो गोठ वेझो गोठ फतेला घुमरो में ही वाक़ियो पेश आयो आहे। संगावती तकरार तां हथियारबंदन फायरिंग करे नौजवान खे क़तल करे छॾियो आहे। मक़तूल जी सुञाणप अली बख्श घुमरो तौर थी आहे। तव्हांखे पीर जो गोठ मां ख़बर ॾियूं पिया। गोठ फतेला घुमरो में संगावती तकरार तां हथियारबंदन फायरिंग करे अली बख्श घुमरो खे क़तल करे छॾियो आहे।